जिंदगी ॾाढी ॾुखी अथई प्यारा, ॾाढी ज़ालिम अथई। हाँ, केतरी प्यारा प्यारा इहो तो ॿुधाए माइटनि तुंहिंजो नालो सोझरो कीअं रखियो? तूं आहीं त मूं वांगुरु ठुप हूंदे। दोस्तों आऊं आहियां जोनी, मुंहिंजे चैनल में अव्हांखे भलीकार चवां थो। अॼु जी मुंहिंजी वीडियो सिंधी ड्रामनि जे बारे में आहे। 1888 हिंद ऐं सिंध में जाम स्टेज ड्रामा थींदा हुआ जिन खे माण्हू शौक़ सां ॾिसंदा हुआ। घबराए छो था मुखी साहब? साईं अची विया गुलनि जा ठगा ॿुधी भगत साहब हियां थो पाइजे। भगत साहब छा थींदो? साईं सवली कंदो। हलो त हली हुननि जो स्वागत करियूं। मुल्क जी विरासत खां पोइ हलंदे हलंदे सिंधी ड्रामा रेडियो पाकिस्तान ते पेश थियण लॻा। उन्हनि ड्रामनि जॾहिं रेडियो पाकिस्तान ते मक़बूलियत हासिल कई त पाकिस्तान टेलीविज़न सिंधी ड्रामा नशर करण जो फ़ैसिलो कयो। पहिरियों सिंधी ड्रामे जो आगाज़ 1970 में थियो जेको मिर्ज़ा कलीम बेग जे नावल मां वरितो वियो हो ऐं ॿियो ड्रामो अमर जलील जो लिखियलु हो जंहिंजो नालो ऊंदाहे ऐं रोशनी हो। ईअं ई अमा ऐं ख़्वाब जो सिज नशर थींदा हुआ। इन लेखकनि खां पोइ रहमत अला मांजोटी, हफ़ीज़ कुंबर, अयाज़ आलम, आगा रफ़ीक, ज़ैब सिंधी ऐं रज़ाक मेहर PTV ते नवनि ड्रामनि सां सिंधी ड्रामनि में 4 चंड लॻाए छॾिया। मूं त दिलि में कोन्हे कयो, पर हिकिड़ो सूर अथमि। असांजे अखियूं बोलियूं त ही छोरा दुनिया खे कीअं मोह ॾींदा। हींअर सूरत साॻिया आहिनि, पर हींअर बख़्शण जे न सम्झंदा त हयाती आहे संदन प्यार लोड़ींदा। ही उहे लेखक हुआ जेके अदब सां तालुक़ रखंदा हुआ, जिन जा कमरा किताबनि सां भरियल हूंदा हुआ। इन्हनि जा ड्रामा सिंध जी सकाफ़त, मुआशी मसला, नफ़्सियात, तहज़ीब, रीतू रस्मूं, तइलीम, ख़ुशी ऐं पैगामनि सां भरियल हूंदा हुआ, जंहिंजो मिसाल ज़ीनत, मारवी, बाख, सवाल, हथें गुल मेहंदी, आइनू, मिट्टी जा माण्हू, मिल्कियत ऐं बदनसीब थरी हुआ ऐं काफ़ी अहिड़ा ड्रामा हुआ जंहिंखे असीं विसारे नथा सघूं। ऐं काश ईअं बि सच थिए त छोकिरा उस्तादनि जो चवण वठनि। उस्ताद त अबो थींदो आहे, अबे सां ईअं ॻाल्हाइबो आहे जीअं तूं थो ॻाल्हाए। इहे ड्रामा उन दौर जा शानदार ड्रामा हुआ। उन वक़्त जा डायरेक्टर, हिदायतकार, कैमरामैन ऐं आर्टिस्ट पंहिंजो कमु दिलि सां कंदा हुआ। तंहिं वक़्त जा मशहूर सिंधी अदाकार मरहूम नूर मोहम्मद लाशारी, शफ़ी मोहम्मद शाह, फरीद नवाज़ बलोच, महमूद सिद्दीकी, यूसुफ अली, सकीना समू, AR बलोच, सलाहुद्दीन तुन्यो, अनवर सोलंकी, कैसर निज़ामाणी, गुलाब चांडियो, शहज़ादी, रोशन अता, गज़ल सिद्दीकी ऐं काफ़ी अदाकार जेके ड्रामनि जी शान बणिया ऐं सिंधी अदाकार उर्दू ड्रामनि में बि कमु कयो ऐं उन्हनि खे सुठी मोट मिली। रास्ते से हट जा मंदिर, हट जा। मैं इसको जिंदा नहीं रहने दूंगा। जन्म पत्री मुझे दिखा दे। क्या समझेगी तू जन्म पत्री को? तुम जैसे जानकार विद्वान पंडित के साथ जिंदगी गुजारी है मैंने, समझ लूंगी जो लिखा होगा। 2002 खां पोइ सिंधी चैनल जो आगाज़ थियो ऐं आस्ते आस्ते सिंधी चैनलनि जो आगाज़ थींदो रहियो ऐं सिंधियुनि माण्हुनि खे लॻो त सिंधी इंडस्ट्री अञा अॻिते वधंदी, पर आहिस्ते आहिस्ते सिंधी ड्रामनि जो मयार किरंदो रहियो। काफ़ी सिंधी अदाकार उर्दू ड्रामनि में हलिया विया। नई डायरेक्शन, नया अदाकार ऐं नया लेखक सिंधी ड्रामनि जो उहो मयार न ॾेई सघिया। आहिस्ते आहिस्ते हलंदे हिननि सिंधी सकाफ़त जे उबतड़ ड्रामा ठाहिण शुरू करे छॾिया। हिननि सिंधी ड्रामनि में धाड़ेल को निज़ाम आणणु शुरू करे ॾिनो। छो त मौत तुंहिंजो मुक़द्दर आ। बंदूकूं, खून, पलांद, चोरी, मकारी, गुथा अल्फाज़, औरतुनि सां ज़ुल्म ऐं उन्हनि सां फ़ाहिश अल्फाज़ ॻाल्हाइण इहे ड्रामनि जी तहज़ीब बणाए छॾियो आहे। सिंधी सकाफ़त खे धाड़ो हणण वारे धाड़ेल का ड्रामा अॼु बि हली रहिया आहिनि। सलाम तो करें उन्हनि सिंधी अदाकारनि खे जिन पंहिंजी अदाकारीअ सां सिंधी ड्रामनि खे ज़मीन खां आसमान ताणी पुॼायो।